ओम शांति। अॼु जो मिले तारीख़ 20 सितंबर 2025। अॼु मेरा बाप दादा जो हूंदा मीठे मीठे ॿार श्रीमत हली सभिनि खे मुक्ति जीवन मुक्ति पाइण जो रास्तो ॿुधायो। श्रीमत हली सभिनि खे मुक्ति जीवन मुक्ति पाइण जो रास्तो ॿुधायो। सॼे ॾींहुं इहो ई धंधो कंदा रहो। सॼो ॾींहुं इहे ई धंधा कंदा रहो। सभिनि खे मुक्ति जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाईंदा रहो। प्रश्न: बाबा कहिड़ी सूक्ष्म ॻाल्हि ॿुधाई आहे जो ॾाढी सम्झण जी आहे? उत्तर: सत्य अमर लोक आहे। हुते आत्मा हिकु चोलो छॾे हिकु चोलो बदिले ॿियो वठंदी आहे। इन करे मृत्यु जो नाम न आहे। इन करे उनखे मृत्यु लोक न चईंदासीं। ॿियो आहे शिव बाबा जी बेहद रचना आहे। ब्रह्मा जी रचना हिन समय सिर्फ़ु तव्हां ब्रह्मण आहियो। त्रिमूर्ति शिव चईंदासीं, त्रिमूर्ति ब्रह्मा न। इहे सभु ॾाढी सूक्ष्म ॻाल्हियूं बाबा ई वेही असां सभिनि खे ॿुधाईंदा आहिनि। इहे ॻाल्हियुनि ते वीचार करे बुद्धि जे लाइ स्वयं ही भोजन तैयार करणो। ओम शांति। त्रिमूर्ति शिव भॻवान वाचे। हाणे उहो माण्हू त्रिमूर्ति ब्रह्मा चईंदा आहिनि, बाबा चईंदा आहिनि त्रिमूर्ति शिव भॻवान वाचे। त्रिमूर्ति ब्रह्मा भॻवान वाचे न चईंदा आहिनि, त्रिमूर्ति शिव भॻवान वाचे चईंदा आहिनि। उहो माण्हू त शिव शंकर खे चई मिलाए ॾींदा आहिनि। इहो त सिधो आहे न। त्रिमूर्ति ब्रह्मा जे बदिले त्रिमूर्ति शिव भॻवान वाचे। मनुष्य त चई ॾींदा आहिनि शंकर अखि खोलंदो आहे त विनाश थी वेंदो। इहे सभु बुद्धि सां कमु वठिबो। टे जो मुख्य पार्ट आहे ब्रह्मा ऐं विष्णु जो ॾाढो वॾो पार्ट आहे 84 जन्मनि जो। विष्णु ऐं प्रजापिता ब्रह्मा जो अर्थ बि सम्झो आहे न। पार्ट आहे हिन टिन्हिनि जो। ब्रह्मा जो त नाम ॻायल आहे आदिदेव एडम। प्रजापिता जो मंदिर बि आहे न। इहा आहे विष्णु जो अथवा कृष्ण जो अंतिमो जन्म, जंहिंजो नाम ब्रह्मा रखियो। सिद्ध त करिणो ई आहे ब्रह्मा ऐं विष्णु। हाणे ब्रह्मा खे त एडॉप्टेड चईंदासीं न। इहे ॿई ॿार शिव जा आहिनि। वास्तव में वार त हिकु आहे। हिसाबु कंदव त ब्रह्मा ऐं शिव बाबा जो बाप ऐं दादा। विष्णु जो नाम ही न ईंदो। ब्रह्मा खे त एडॉप्टेड चईंदासीं, शिव बाबा हुनखे एडॉप्टेड कयो। शिव बाबा जो पहिरियों ॿार आहे ब्रह्मा, बाप दादा। विष्णु जो नाम न ईंदो आहे। प्रजापिता ब्रह्मा द्वारा शिव बाबा स्थापना करनि था। विष्णु द्वारा स्थापना न कराईंदी। प्रजापिता ब्रह्मा द्वारा शिव बाबा स्थापना करनि था। विष्णु द्वारा स्थापना न थींदी आहे। शिव जा बि ॿार आहिनि, ब्रह्मा जा बि ॿार आहिनि। विष्णु जा ॿार न थी सघंदासीं। न लक्ष्मी नारायण के ही ॾाढा ॿार थी सघंदा आहिनि। इहा बुद्धि जे लाइ आहे भोजन। शिव बाबा जी आहे पूरी दुनिया जी आत्माऊं ॿार। ब्रह्मा बाबा जा असां ब्रह्मण। लक्ष्मी नारायण जा पंहिंजा 2 ॿार हूंदा। इहा बुद्धि जे लाइ भोजन आहे। तव्हांजी आपे ई भोजन ठाहिणो खपे। सभिनि खां जास्ती पार्ट चईंदासीं विष्णु जो। 84 जन्मनि जो विराट रूप बि विष्णु जो ॾेखारींदा आहिनि, न कि ब्रह्मा जो। विराट रूप विष्णु जो ई ठाहींदा आहिनि। शिव जी पहिरियों प्रजापिता ब्रह्मा जो नाम धरंदा आहिनि। विराट रूप विष्णु जो ई ठाहींदा आहिनि।
शिव जी पहिरियों पहिरियों प्रजापिता नाम ब्रह्मा, प्रजापिता ब्रह्मा जो नाम था ब्रह्मा जो ॾाढो थोरो पार्ट आहे, इन करे विराट रूप विष्णु जो ॾेखारींदा आहिनि। चतुर्भुज भी विष्णु जो आहे। वास्तव में अलंकार त तव्हांखे आहिनि, इहा बि वॾी सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। कोई मनुष्य सम्झाए न सघे, बाबा नया नया तरीक़नि सां सम्झाईंदा रहंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि त्रिमूर्ति शिव भॻवान वाच्य राइट आहे, ब्रह्मा विष्णु शिव, इन में भी प्रजापिता ब्रह्मा ही ॿार आहिनि। विष्णु जो ॿार, विष्णु खे ॿार न चईंदासीं, बल्कि क्रिएशन कंदा आहिनि, परंतु रचना त ब्रह्मा जी थींदी आहे न, जो पोइ भिन्न नाम रूप वठंदी आहे। मुख्य पार्ट त उन्हनि जो आहे न, ब्रह्मा जो पार्ट बि ॾाढो थोरो आहे, हिन समय जो आहे। विष्णु जो केतिरो समय राज्य आहिनि, इसलिए झाड़ जे बीच शिव बाबा आहिनि, उन्हनि जी रचनाउनि खे सालिग्राम चईंदासीं। ब्रह्मा जी रचना खे ब्रह्मण ब्रह्मणी चईंदासीं। हाणे जेतिरो शिव जी रचना आहे ओतिरी ब्रह्मा जी न आहे। शिव जी रचना त ॾाढी आहे, सभी आत्मायूं शिव बाबा जी औलाद आहिनि। ब्रह्मा जी रचना त सिर्फ़ु तव्हां ब्रह्मण ई ठाहींदा आहियो न, हद में अची वियो न। शिव बाबा जी बेहद जी रचना, सभी आत्मायूं बेहद जी आत्माउनि जो कल्याण कंदा आहिनि। ब्रह्मा द्वारा स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। ब्रह्मा द्वारा स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। तव्हां ब्रह्मण ई अची करे स्वर्गवासी ठहींदा आहियो। वञी करे स्वर्गवासी ठहींदा आहियो। ॿियो त कोई स्वर्ग खे न चई, ॿियो त कंहिंखे स्वर्गवासी न चईंदासीं न। निर्वाण वासी अथवा शांतिधाम वासी त सभु ठाहींदा। निर्वाण वासी ऐं शांतिधाम वासी त सभु ठाहींदा, लेकिन ब्रह्मण ई स्वर्गवासी ठाहींदा। सभिनि खां ऊच सर्विस शिव बाबा जी हूंदी आहे। सभी आत्माउनि खे वठी वेंदा आहिनि न शिव बाबा। सभिनि जो पार्ट अलॻि अलॻि आहे। शिव बाबा बि चईंदा आहिनि मुंहिंजो पार्ट अलॻि आहे। सभिनि जो हिसाब किताब चुकतो कराए तव्हांखे पतित खां पावन ठाहे वठी वेंदा। शिव बाबा चईंदा आहिनि मुंहिंजो त पार्ट ई अलॻि आहे। सभिनि जो हिसाब किताब चुकतो कराए सभिनि खे पतित खां पावन ठाहे मथे वठी वेंदा। तव्हां हिते महिनत करो था पावन ठाहे। शिव बाबा चए थो हिकु सेकेंड में सभिनि जा हिसाब किताब चुकतो कराए सभिनि खे पावन ठाहे मथे वठी वञी सघंदा। लेकिन हिते राजधानी स्थापना थियणी, श्री ॿियो ॿी दुनिया बि शुरू थियण वारी आहे न, मतिलबु ॿियो युग, त उन लाइ बि माण्हू तयारु करणा आहिनि न, इन करे बाबा खे टाइम लॻंदो। हिते तव्हां महिनत था करो पावन थियण जी, ॿिया सभी क़यामत जे समय हिसाब किताब चुकतो करे वेंदा, पोइ मुक्ति धाम में वेही रहंदा। सृष्टि जो चक्कर त फिरणो ई आहे। तव्हां ॿार ब्रह्मा द्वारा ब्रह्मण ठहिया आहियो, पोइ देवता ठही वेंदा। तव्हां ब्रह्मण श्रीमत ते सेवा कंदा आहियो। असां ब्रह्मण बाबा जी श्रीमत ते सेवा कंदा आहियूं। सिर्फ़ु मनुष्यनि खे रास्तो ॿुधाईंदा आहियो। मुक्ति ऐं जीवन मुक्ति जो खे पाइणो आहे त ईअं पाए सघंदा आहियो न। ॿई चाबियूं हथ में आहिनि। इहे बि ॼाणंदा आहियो केरु केरु मुक्ति में, केरु केरु जीवन मुक्ति में वेंदो।
सो असां सभु कुझु ॼाणंदा आहियूं। तव्हांजो सॼो ॾींहुं इहो धंधो आहे, कोई अनाज आदि जो धंधो कंदा आहिनि त बुद्धि में सॼो ॾींहुं उहो ई रहंदो आहे न। तव्हांजो धंधो आहे रचना जे आदि मध्य खे ॼाणणु ऐं कंहिंखे मुक्ति जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाइणु। त हिन धर्म जो हूंदो उहो निकिरी ईंदो। इहे ॾाढा धर्म जा आहिनि जो बदिली न सघंदा आहिनि, जीअं इंग्लो क्रिश्चन कारा हूंदा आहिनि, रूप न बदिली सघंदो। हाणे ॾिसो कोई विदेशी आहे, हाणे कोई विदेशी हिंदू धर्म में कन्वर्ट थी वञे, लेकिन हुनजी शिकिल थोरी बदिलंदी, सिर्फ़ु ईअं बदिली ॾींदा आहिनि। ईअं न कि फीचर्स बदिली वेंदा आहिनि, सिर्फ़ु धर्म खे मञी वठंदा आहिनि। कोई बौद्धी धर्म खे मञंदो आहे, कोई देवता, छो जो देवी देवता धर्म प्राय लोप थी वियो न। ईअं न जो चए असां आदि सनातन देवी देवता धर्म जा आहियूं, अहिड़ो कोई न आहे। आदि सनातन चईंदा आहिनि, देवी देवता न चईंदा आहिनि। देवी देवताउनि जे चित्र कम में ईंदा आहिनि। आत्मा त अविनाशी आहे, उहो कॾहिं मरदी न आहे। हिकु शरीर छॾे पियो ॿियो वठी करे पाठ वॼाईंदी, हुनखे मृत्यु लोक न चईंदासीं। उहा आहे ई अमर लोक, हुनखे मृत्यु लोक न चईंदासीं, उहा आहे ई अमर लोक। चोलो सिर्फ़ु बदिलंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं ॾाढी सूक्ष्म सम्झण जी आहिनि। मुट्टा थोक न आहे, सूक्ष्म छमछम। जीअं शादी थींदी आहे न त कंहिंखे रेज़गारी ॾींदा आहिनि, कंहिंखे मुट्टा ॾींदा आहिनि। कोई दिखाए करे ॾींदो आहे, कोई बंदि पेटी ॾेई छॾंदो आहे। क़िस्म क़िस्म जा हूंदा आहिनि। तव्हांखे त वरसो मिलंदो आहे मुट्टा, छो जो तव्हां सभु ब्राइट्स आहियो न। असांखे गुप्त मिले थो न, कंहिंखे पतो लॻे थो असांखे छा थो मिले, पर असांजे अंदरि जो परिवर्तन थींदो आहे, असांखे जो ख़ुशी थींदी आहे, उन सां असां सम्झी सघंदा आहियूं असांखे छा बाबा ॾियनि था। न त मुट्टा मतिलबु गुप्ती रीति। तव्हां ॿारनि जो श्रंगार करे बाबा तव्हांखे विश्व जी बादशाही मुट्टे में ॾींदा। बाबा असांजो श्रंगार कराए, बाबा असांखे पूरी विश्व जी बादशाही मुट्टे में ॾींदा आहिनि। मतिलबु गुप्त बाबा असां आत्माउनि में उहा शक्ति भरनि था, उहो गुण भरनि था, उहा बुद्धि में सम्झ भरनि था, धारणा थींदी थी वञे, उहे संस्कार ठाहींदा था वञनि। बाबा ई सभु कुझु कंदा आहिनि न। असां त निमित, असां त सिर्फ़ु संकल्प कंदा आहियूं, बाबा खे यादि कंदा आहियूं। बाबा उन अनुसार असां आत्माउनि जो श्रंगार कंदा आहियूं। कंहिंसां गॾु ब्रह्मा बाबा सां गॾु, ॿिन्हिनि सां असांजो श्रंगार थींदो आहे न। त बाबा चवनि था मां तव्हांखे, तव्हां ॿारनि जो श्रंगार करे विश्व जी बादशाही मुट्ठे में ॾींदो, विश्व जो मालिक तव्हांखे ठाहींदो। मुख्य ॻाल्हि आहे यादि जी। ज्ञान त ॾाढो सहज आहे, बल आहे त सिर्फ़ु अलफ़ खे बल आहे। ज्ञान त ॾाढो सहज आहे, बल आहे त सिर्फ़ु अलफ़ खे यादि करो। परंतु वीचार कबो आहे, यादि ई झटि खिसकी वेंदी आहे। ॾाढो करे चईंदा आहिनि बाबा यादि भुलिजी वेंदी आहे। तव्हां कंहिंखे बि सम्झायो त हमेशह यादि अक्षर चओ, योग अक्षर रॉन्ग आहे। टीचर खे स्टूडेंट खे यादि रहंदी आहे न। फादर आहे सुप्रीम सोल। तव्हां आत्मा आहियो, सुप्रीम न आहियो, तव्हां पतित आहियो। हाणे बाबा खे यादि करो, टीचर खे, बाप खे, गुरू खे यादि कबो न। गुरू माण्हू वेही शास्त्र ॿुधाईंदा, मंत्र ॾींदा। बाबा जो मंत्र आहे हिकु, मन मना भव।
वो छा थींदो मध्याजी भव तव्हां विष्णुपुरी में हली वेंदा तव्हां सभु त राजा रानी न ठहींदव न राजा रानी ऐं प्रजा थींदी आहे त मुख्य आहे त्रिमूर्ति शिव बाबा खां पोइ आहे ब्रह्मा जो को मनुष्य सृष्टि अर्थात ब्रह्मण रचंदा आहिनि शिव बाबा खां पोइ आहे ब्रह्मा जो को मनुष्य सृष्टि अथवा ब्रह्मण रचंदा आहिनि ब्राह्मणनि खे वेही पोइ पढ़ाईंदा आहिनि शिव बाबा खां पोइ आहे ब्रह्मा पोइ जो मनुष्य सृष्टि अर्थात ब्रह्मण रचंदा आहिनि पोइ ब्राह्मण खे वेही शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि इहा नई ॻाल्हि आहे तव्हां ब्राह्मण ब्राह्मणियूं भाउ भेण ठहियलु ॿुढा बि चईंदा असां भाउ भेण आहियूं इहा अंदर में सम्झणो आहे कि फालतू ईअं चइणो न आहे भॻवानु प्रजापिता ब्रह्मा द्वारा सृष्टि रची त भाउ भेण थी विया कि फालतू ईअं चइणो न आहे मतिलबु हीअ सम्झ आहे भॻवानु प्रजापिता ब्रह्मा द्वारा सृष्टि रची त भाउ भेण थी विया न जबकि हिकु प्रजापिता ब्रह्मा जा ॿार ई सम्झण जी ॻाल्हि हुई तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे असांखे पढ़ाईंदो केरु आहे शिव बाबा त्रिमूर्ति शिव आहे न ब्रह्मा जो बि ॾाढो थोरो समय पाठ आहे विष्णु जो सतयुगी राजधानी में 8 जन्म श्री 8 गद्दियूं हलंदियूं न ब्रह्मा जो त हिकु ई जन्म में पाठ आहे विष्णु जो पाठ ॾाढो वॾो चईंदासीं त्रिमूर्ति शिव मुख्य आहिनि पोइ ईंदो आहे ब्रह्मा जो पाठ जो तव्हां ॿारनि खे विष्णुपुरी जो मालिक ठाहींदा त्रिमूर्ति शिवा मुख्य पोइ ब्रह्मा जो पाठ तव्हां ॿारनि खे विष्णुपुरी जो मालिक ठाहींदा आहिनि असां ॿारनि खे विष्णुपुरी जो मालिक ठाहींदा आहियूं ब्रह्मा सां ब्राह्मण सो पोइ देवता ठही ब्रह्मा खां ब्राह्मण पोइ वही ब्राह्मण देवता ठहींदा आहिनि त इहो थी वियो अलौकिक फादर थोरो समय इहो फादर आहे जंहिंखे हाणे मञंदा आहियूं थोरो समय जे लाइ असांजे इहे ब्रह्मा बाबा फादर ठहींदा आहिनि वैसे त ॿियो बाबा चईंदा न शिव बाबा सां गॾु असांखे मथे वञिणो पोइ ब्रह्मा मां सां गॾु हेठि अचिणो ऐं पुरुषार्थ करिणो आहे कि पूरे कल्प में असां ब्रह्मा बाबा सां गॾु ई रहूं मतिलबु मुंहिंजे आसपास संबंधी रही करे रहूं त बाबा चईंदा आहिनि ब्रह्मा जो ॾाढो थोरो पाठ आहे विष्णु जो सतयुगी में केॾो वॾो पाठ आहे ब्रह्मा सां पोइ ब्राह्मण पोइ देवता ठहींदा आहिनि त इहो थी वियो अलौकिक फादर थोरो समय इहो फादर आहे जंहिंखे हाणे मञंदा आहियूं आदिदेव आदम ऐं बीवी आहे न इन्हनि जे बग़ैर सृष्टि कीअं रचंदा आदिदेव आदि देवी आहे न ब्रह्मा जो पाठ बि सिर्फ़ु संगम समय ते ई आहे देवताउनि जो पाठ त पोइ बि ॾाढो समय हलंदो आहे देवताऊं बि सिर्फ़ु सतयुग में ई चईंदासीं त्रेता में क्षत्रिय चईंदासीं
ॾाढी वॾी गुइय ते गुइय पॉइंट्स मिलंदियूं आहिनि। सभु त हिकु ई समय वर्णन न करे सघंदा न। उहा त्रिमूर्ति ब्रह्मा चईंदा आहिनि, शिव खे उॾाए ॾींदा आहिनि। असां पोइ त्रिमूर्ति शिव चईंदा आहियूं। ये चित्र आदि सभु भक्ति मार्ग जा आहिनि। प्रजा रचंदा आहिनि ब्रह्मा द्वारा, पोइ तव्हां देवता ठहींदा आहियो न। त सत्युग वारनि खे देवी देवता चईंदासीं, त्रेता वारनि खे क्षत्रिय चईंदासीं। त बाबा असांखे हाणे चवनि था कि हाणे ब्रह्मा द्वारा असां देवता ठहूं था। विनाश जे समय नेचुरल क्लैमिटीज़ बि ईंदियूं आहिनि। विनाश त थियणो ई आहे न। कलयुग खां पोइ सत्युग ईंदो। एतिरा सभु शरीरनि जो विनाश त थियणो ई आहे। एतिरा सभु शरीरनि जो विनाश त थियणो ई आहे। सभु कुझु प्रैक्टिकल में खपे न, सिर्फ़ु अखि खोलण सां थोरी थी सघंदो। जॾहिं स्वर्ग गुम थी वेंदो त छा उन समय अर्थक्वेक थींदी त्रेता खां पोइ। त छा उन समय बि कोई शंकर अखि हीअं मिचंदो छा? ॻाईंदा आहिनि द्वारिका अथवा लंका पाणी में हली वई। हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि, मां आयो आहियां तव्हां पथर बुद्धियुनि खे पारस बुद्धि ठाहिणु। मनुष्य पुकारंदा आहिनि, हे पदत पावन अचो, अची करे पावन दुनिया ठाहियो। परंतु ईअं न सम्झंदा आहिनि कि हाणे कलयुग आहे, इन खां पोइ सतयुग ईंदो। तव्हां ॿारनि खे ख़ुशी में नचणो खपे। बैरिस्टर आदि इम्तिहान पास कंदा आहिनि त अंदरि में ख़्यालु कंदा आहिनि असां पैसा कमाईंदासीं, पोइ मकान ठाहींदासीं, ईअं कंदासीं। तव्हां त सभी सची कमाई करो था। स्वर्ग में तव्हांखे सभु कुझु नयो माल मिलंदो। ख़्यालु करो सोमनाथ जो मंदरु छा हुयो? हिकु मंदरु त न हूंदो न। हुन मंदर खे 2500 वर्ष थिया आहिनि। ठाहिण में टाइम त लॻंदो न। पूजा कई हूंदी, हुन खां पोइ उहो लूटे करे विया हूंदा। फौरन त न ईंदा न। मतिलबु मंदरु ठातो हूंदो त हुन मंदर में पूजा आदि त कई हूंदी न। ईअं थोरी ठातो ऐं लूटे आहे। ॾाढा मंदर हूंदा, पूजा जे लाइ बि मंदरु ठाहींदा। हाणे तव्हां ॿारनि खे बाप खे यादि कंदे कंदे असां गोल्डन एज में हली वेंदासीं। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो, बाबा खे यादि कंदे कंदे असां गोल्डन एज में हली वेंदासीं। पहिरियों शांतिधाम में वेंदासीं, पोइ गोल्डन एज में ईंदासीं। आत्मा पवित्र ठही वेंदी न। महिनत करणी पवंदी आहे। महिनत बग़ैर कमु थोरी हलंदो। ॻायल बि आहे, हाणे बाबा खे यादि करो। बाबा खे यादि करे करे तव्हां गोल्डन एज में हली वेंदो। पर बाबा चवंदा आहिनि महिनत बग़ैर कुझु थोरी ॻायल आहे। सेकेंड में जीवन मुक्ति। ये त आहे कि सेकेंड में असां पहचाने वठंदा आहियूं कि मां आत्मा ऐं बाबा मुंहिंजो बाबा चयो त स्वर्ग में एंट्री फिक्स। मतिलबु बाप त वरसो ॾींदो न, त जीवन मुक्ति। परंतु ईअं थोरी मिली वेंदी। इहो सम्झाइबो आहे। ॿार ठाहींदव त मिलंदी ज़रूरु। उन खां पोइ उच्च पद ठाहिण लाइ, उच्च पद प्राप्त करण लाइ असांखे महिनत करणी पवंदी। तव्हां हाणे महिनत करो था मुक्ति धाम में वञण लाइ। बाबा जी यादि में रहणो पवंदो आहे। दिन प्रतिदिन बाप तव्हां ॿारनि खे रिफाइन बुद्धि ठाहींदो आहे। बाप चईंदा आहिनि तव्हांखे ॾाढो गुइया ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। अॻियां थोरी इहे ॿुधायूं हुयूं कि तव्हां आत्मा बिंदी मां बिंदी। चईंदा पहिरियों छो न ॿुधायो बाबा? बाबा चईंदा पहिरियों ड्रामा में न हुयो, पहिरियों ई तव्हांखे ॿुधायूं त तव्हां सम्झी न सघो।
धीरे धीरे सम्झाईंदा आहिनि। यह रावण राज्य आहे न, रावण राज्य में सभु देह अभिमानी ठही वञनि। सत्य में हूंदा ई आहिनि आत्म अभिमानी। पंहिंजे खे आत्मा ॼाणंदा आहियूं। असांजो शरीर ॾाढो वॾो आहे, असांजी नंढी सी आत्मा, एॾो वॾो शरीर। हाणे इहे छॾे करे पोइ नंढो वठंदासीं। आत्मा जो शरीर पहिरियों नंढो हूंदो आहे, पोइ वॾो हूंदो आहे। इहा आत्मा, इहो शरीर आहे, इहो छॾे करे असां नंढो शरीर वठंदासीं। पहिरियों नंढो पोइ वॾो थींदो। हिते त कोई केतिरी बि आयु, कोई कंहिंजी केतिरी आयु आहे, कोई जी अकाले मृत्यु थींदी आहे, कोई जी 125 वर्ष जी आयु हूंदी आहे। त बाप सम्झाईंदा आहिनि तव्हांखे ॾाढो ख़ुशी हुजणी खपे। असांखे बाबा स्वर्ग जी बादशाही ॾींदो। गंधर्वी विवाह कयो, इहा कोई ख़ुशी जी ॻाल्हि थोरी आहे, इहा त कमज़ोरी आहे। कुमारी अगरि चए असां पवित्र रहणु चाहींदा आहियूं त कोई मारे थोरी सघंदा आहिनि। ज्ञान कमु हूंदो आहे त डिॼंदा आहिनि। नंढी कुमारी खे अगरि कोई मारे, खून आदि निकिरंदा आहिनि त पुलिस में रिपोर्ट करो त हुनजी बि सज़ा मिली सघंदी आहे, है न। जानवरनि खे बि अगरि कोई मारंदो आहे त हुननि ते केस थी वेंदो आहे, दंड पवंदो आहे। तव्हां ॿारनि खे बि मारे न सघंदा आहिनि, कुमार खे बि मारे न सघंदा आहिनि। उहो त पंहिंजो कमाए सघंदा आहिनि कुमार। अॼुकल्ह त कुमारी बि कमाईंदियूं आहिनि, शरीर निर्वाह करे सघंदा आहियो न। भई ॾिसो, कुमारी हिकु थींदी आहे, शादी खां पोइ वरी पंहिंजी गृहस्थी ठाहे, न ठाहे त घर गृहस्थी में बि पंहिंजे घर में रहे, पंहिंजो कमाए खाए। माउ पीउ छा चईंदा? चईंदा रहो न, पंहिंजो कमाए खाई सघंदी आहे, पर हिन में नष्ट मोह ॾाढो ठाहिणो पवंदो आहे। इन में बाबा जो पको ॿार ठही करे इहा लाइफ थी वेंदी जीअं भई माउ पीउ जी ज़िम्मेवारी। घर में कुमारी रहंदी त हुननि खे खटकंदो त आहे, अगरि ज्ञान में न आहिनि त, न त संबंधनि खे खटकंदो। त हिन सिचुएशन में कुमारी खे बिल्कुलु पंहिंजो जीअं घर में अलॻि कमिरो हूंदो, ईअं हूंदो, पंहिंजो खाए पीए मस्तु रहे, बिल्कुलु हुननि ते ध्यानु ई न ॾे, तॾहिं रही सघंदी आहे। हिकदमि उपराम स्थिति। चइण वारनि खे चई ॾियो, दीदी शिव बाबा खे सर्व संबंधी ठाहे करे घर में रहे, तॾहिं हुनखे माउ बाप संबंधी कुझु बि चईंदा त हुनखे परवाह न रहंदी। चई करे शांति थी वेंदा, चई करे शांति थी वेंदा। लेकिन अगरि उहो ज़्यादा अगरि उन्हनि जे फेस्टिवल, उन्हनि जे त्योहार, उन्हनि जे हिननि में घुसती न त प्रॉब्लम थींदी। पंहिंजो नौकिरी धंधो करे, कमाई करे, शिव बाबा जी पढ़ाई करे ऐं पंहिंजी सेवा कंदी रहे त ॾाढो सहज आहे। अगरि शादी न करण खां पोइ अगरि कुमारी घर जे त्योहारनि में, उन्हनि जे शादी पार्टीज़ में अगरि घुसणु चाहींदी, हिकु थींदो आहे कि मजबूरी में वञणु पए, उहो अलॻि ॻाल्हि आहे। मतिलबु ख़ुदि जी चाहना न हुजे त उहो अॻियां वञी सघंदी, न त ॾाढो मुश्किल आहे। ईअं कुमार सां बि ईअं ई आहे। अगरि घर गृहस्थी में रही करे बाबा जो ठही करे ऐं कुमारी रहणो त हुनजे लाइ ॾाढो ई उन्हनि खां उपराम नष्ट मोह ऐं शिव बाबा से सर्व संबंध पक्का करे हलणा आहिनि, तॾहिं उहा हली सघंदी।
त बाबा ॾिसंकी चवनि था कि कुमार त कमाए बि सघंदो आहे, शरीर निर्वाह करे सघंदो आहे, पेट कोई जास्ती थोड़ी खाईंदो आहे। हिकु मनुष्य जो पेट 4-5 रुपए सां, मतिलबु अॼु जे ज़माने में सम्झो 40-50 रुपए, चलो 100 रुपए में न, 100 रुपए में त ॾिसो अगरि तव्हां हिकु ॾींहं में अॼुकल्ह जे हिसाब सां चलो 100 रुपए सम्झो, ऐं हिकु मनुष्य जो पेट चाहे त 5000 बि खाई सघंदो न, चीज़ जो फ़र्क़ु पवंदो न। ॾिसो उहो ई चांवर तव्हांखे लोकल में मिली वेंदा, ऐं उहो ई चांवर तव्हां अगरि वठो 1 किलो तव्हांखे चांवर किथे सस्ते में बि मिली वेंदा, किथे अगरि तव्हां ब्रांड वारो महांगो वठंदव त 1 किलो तव्हांखे 100 रुपए में मिलंदा। ईअं ई दाल ॾिसो, ईअं ई अटो ॾिसो, त मतिलबु बाबा हुन हिसाब सां ॿुधाइनि था कि अगरि कंहिंखे दाल रोटी चांवर रोज़ु खाइनि, थोड़ी बहुत सब्जी त ठीकु आहे, त केॾो सस्तो थी वेंदो। ऐं कंहिंखे अगरि इच्छा हुजे कि न मां ब्रेड खायां, जैम खायां, इहो खायां, उहो खायां, पिज़्ज़ा बर्गर या ॿियो कुझु ईअं वठी करे खायां, त हुनजे लाइ त महांगो थी वेंदो न, है न। त बाबा ॾिसंकी चवनि था कि पेट त ओतिरो ई मांगदो आहे न, पर इंसान जी इच्छा जे अनुसार ख़र्चो थींदो आहे। पैसा ॾाढा आहिनि त हबच थींदी आहे न, ग़रीबनि खे पैसा ई न आहे त हबच बि न थींदी, वो सूखी रोटी में ई ख़ुशि थी वेंदो। ॿारनि खे जास्ती खाइण पीअण जे हंगामे में न वञिणो खपे, खाइण जो शौक़ु न रखिणो, ॿारनि खे ज़्यादा खाइण पीअण जे हंगामे में न अचिणो खपे, खाइण जे शौक़ में न रहणो खपे। सिर्फ़ु उहो ई हुते ध्यानु रहिजी वेंदो, पोइ ज़्यादा खाइण जो शौक़ु हूंदो त ज़्यादा कमाइणो पवंदो। तव्हां ॼाणंदा आहियो हुते असांखे छा न मिलंदो, बेहद जी बादशाही आहे न, बेहद जो सुख मिलंदो। तव्हां ॼाणंदा आहियो हुते असांखे छा न मिलंदो, बेहद जी बादशाही, बेहद जो सुख। हुते कोई बीमारी आदि न हूंदी, हेल्थ वेल्थ हैप्पीनेस सभु हूंदो। बुढ़ापो बि हुते ॾाढो सुठो रहंदो आहे, ख़ुशी रहंदी आहे, कोई प्रकार जी तकलीफ़ न रहंदी। सतयुग में प्रजा बि ईअं ठहींदी, मतिलबु सिर्फ़ु राजा रानी जो बुढ़ापो न, सभिनि जो ई बुढ़ापो, जवानी, संपत्ति सभु सुठा हूंदा, परंतु ईअं न, ईअं बि न सुठो प्रजा त प्रजा ई सुठी, हीअं न कि सभी सुखी हूंदा त चलो प्रजा ई ठही था वञनि, पोइ त ईअं थी वेंदा जीअं हितां जा भील हूंदा आहिनि। सूर्यवंशी लक्ष्मी नारायण ठहिणो आहे त एतिरो पुरुषार्थ बि करिणो खपे। अच्छा, मीठी सिकी लॻे ॿारनि खे थी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार हिन ब्रह्मा जी नई रचना आपस में भाउ भेण आहे, इहा अंदरि में सम्झणो आहे, कंहिंखे चइण जी दरकार न आहे। सदा हिन ख़ुशी में रहणो आहे कि असांखे शिव बाबा पढ़ाइनि, असांखे शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि। ॿियो आहे खान पान जे हंगामे में जास्ती न वञिणो, हबच लालच छॾे बेहद जी बादशाही जे सुखनि खे यादि करणु। वरदाना अनेक प्रकार जी प्रवृत्ति सां निवृत्त थियण वारा नष्ट मोह स्मृति स्वरूप।
स्व जी प्रवृत्ति, दैवी परिवार जी प्रवृत्ति, सेवा जी प्रवृत्ति, हद जी प्राप्तियुनि जी प्रवृत्ति, इन्हनि सभिनि सां नष्टो मोह अर्थात न्यारा ठहिण जे लाइ बाप दादा जी स्नेह रूप खे साम्हूं रखी स्मृति स्वरूप असांखे बाप दादा जो स्नेह स्वरूप साम्हूं रहंदो त असां हिन सभिनि प्रवृत्तियुनि सां नष्टो मोह थी वेंदासीं। कंदासीं, ड्यूटी निभाईंदासीं, लेकिन मोह न हूंदो। स्मृति स्वरूप ठहिण सां नष्टो मोह स्वतः ठही वेंदो। श्री बाबा दादा चवंदा आहिनि सेवा में बि मोह न हुजे, दैवी परिवार बि हिकु सोने जी जंजीर थी वेंदी। छोकी असांखे अंत में त सिर्फ़ु हिकु बाबा जी यादि रहणी खपे न। त प्रवृत्ति सां निवृत्त थियण अर्थात मापन खे समाप्त करे नष्टो मोह ठहिण। इहे अहिड़ा नष्टो मोह ठहिण वारा ॿार बहुत काल जे पुरुषार्थ सां, बहुत काल जी प्रारब्ध जी प्राप्ति जे अधिकारी ठहींदा। अहिड़ा जेका नष्टो मोह हूंदा न, उहे बहुत काल जे पुरुषार्थ सां, बहुत काल जी प्रारब्ध जी प्राप्ति जा अधिकारी ठही वेंदा। स्लोगन आहे कमल फूल समान न्यारा रहो त प्रभु जो प्यार मिलंदो रहंदो। कमल फूल समान न्यारा रहो त प्रभु जो प्यार मिलंदो रहंदो। अव्यक्त इशारो जो नंबर 1 परवाना आहिनि, उन्हनि खे स्वयं जो अर्थात हिन देहबान जो ॾींहुं राति बुख प्यास, पंहिंजी सुख जे साधननि जो, आराम जो, कहिड़ी बि ॻाल्हि जो आधार न हूंदो। तो नंबर 1 परवाना हूंदा। मतिलबु कुझु बि हुजे, ॾींहुं राति बुख प्यास, पंहिंजे सुख जो साधन हुजनि न हुजनि, आराम हुजे न हुजे, कहिड़ी बि ॻाल्हि जी परवाह न करे सदा शिव बाप मां उहो सभु प्रकार जे देह जी स्मृति सां खोए उहे निरंतर क्षमा जे लव में लवलीन रहंदा। जीअं क्षमा ज्योति स्वरूप आहे, लाइट माइट रूप आहे, वैसे क्षमा जे समान स्वयं भी लाइट माइट रूप ठही वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।